अस्सलाम वालेकुम। अॼु जे डिजिटल दुनिया जे नाज़रीन खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में अॼोके हिन मुज़ाकिरे डायलॉग जंहिंजो मौज़ू ॿोली सिंधी ॿोली ऐं माहौलियात सां रखियो वियो आहे, सां जोड़ियो वियो आहे, उन ते असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं अॼु असांजे हिन डायलॉग सेशन में, हिन मुज़ाकिरे में सिंधी ॿोली ऐं माहौलियात जे मौज़ू ते असांजे मोज़िज़ मोहतरम महिमान जन जॉइन कयो आहे। उनजो आऊं तारीफ़ कराइण खां पहिरियां मुख़्तसिरन अॼु जे मौज़ू जे हवाले सां थोरो अर्ज़ु रखंदुसि त ॿोली ऐं माहौलियात जो मौज़ू इन हवाले सां इन जी चूंड कई वई आहे त अॼु जे दुनिया जो जेको तमामु घणो बढ़ंदड़ मसइलो आहे उहो माहौलियात आहे, माहौलियात जी तबाही आहे। ऐं ख़ुशूसन असांजे खिते साउथ एशिया जे अंदरि, सब कॉन्टिनेंट जे अंदरि ऐं पोइ बिलख़ुसूस सॼे पाकिस्तान जे अंदरि असां वेझड़ाई वारनि ॾहाकनि में जेका माहौलियाती तबाही ऐं जेका माहौलियाती तब्दीलियुनि जे करे जेके डिज़ास्टर्स जो खे मोह ॾिनो आहे उहो असां सभिनी जे साम्हूं आहे। पोइ उहो 2010 जी ॿोॾि हुजे ऐं या 2011 जूं तबाहियूं हुजनि लाड़ में, या 2022 जूं जी तबाही हुजे जंहिंमें हिकु अंदाज़े मूजिबि 30 लखनि खां माण्हू सिर्फ़ु सिंध में मुतासिर थिया। ऐं उहे सभु तबाहियूं माहौलियाती तब्दीलियुनि सां उन्हनि जो तालुक़ु आहे, माहौलियाती डिज़ास्टर सां, डिस्ट्रक्शन सां उनजो तालुक़ु आहे। ऐं उन खां पोइ हाणे ऐं मौजूदह ताज़नि हिन ॾींहंनि जे अंदरि पाकिस्तान में पंजाब जे तक़रीबन लॻभॻि 10-12 ज़िलनि में जेका तमामु वॾी तबाही थी आहे उहा बि माहौलियाती हिन तब्दीलियुनि ऐं हथरादू जेको आहे सो असां जेका इंसान जी तरफ़ां हिन धरतीअ जे ॻोल्हे ते जेका तबाही मचाई वई आहे उन जे नतीजे में माहौलियात जो इशू तमामु वॾे तरजीहुनि ते आहे, ग्लोबली, लोकली, नेशनली ऐं ट्रांसनेशनली। त असांजा जेके मोज़िज़ महिमान आहिनि असां कोशिशि कंदासीं त छो त उन्हनि जो तालुक़ु एकेडमिया सां बि आहे, अदब सां बि आहे, ॿोली सां बि आहे, त ह्यूमैनिटीज़ ऐं आर्ट्स ऐं लैंग्वेजिस जे ज़रिए असां माहौलियात जे मसइलनि या माहौलियात जे इशूज़ खे कीअं एड्रेस करे सघूं था या उनखे कीअं सम्झी सघूं था। त इन हवाले सां असांजा जेके मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि में सभ खां पहिरियां आउं तारीफ़ कराईंदुसि साईं मोहतरम मुस्तफ़ा नागराज साहब। ऐं साईं मुस्तफ़ा नागराज साहब पाण ज़रई शोबे सां बि लाॻापियल रहिया आहिनि ऐं पाण लेखक बि आहिनि, शाइर बि आहिनि। त ज़ाहिर आहे ॿोली जो असांजो मतिलबु आहे त मानवियत ऐं ॿोलीअ जे ज़रिए इज़हार या ॿोली हिकिड़े इज़हार ॾियण जो ज़रियो या ख़्यालनि, फ़िक्रनि, थॉट्स, वर्ल्ड व्यूज़ या पर्सपेक्टिव्स ॿोलीअ जे ज़रिए कीअं अचनि था, या ॿोली नॉलेज खे तशकील कीअं ॾिए थी, या ॿोली तनक़ीदी शऊर खे कीअं उभारे थी, या इवन ॿोलीअ जे ज़रिए जेका असांजी असलूकी जेका इंडिजीनियस नॉलेज आहे, जेका असांजी ट्रेडिशनल नॉलेज आहे, उहा नई जनरेशन नई असांजी पीढ़ीअ ताईं मुंतक़िल असां कीअं करे सघूं था। त इहो सॼो जेको ॿोलीअ जे ज़रिए इज़हार ॾियण, ओज़ार ॾियण जो अमल आहे उहो बि ज़ाहिर आहे ॿोलीअ जे ज़रिए असां ई सम्झी सघूं था ऐं उन जे ज़रिए असां मुंतक़िल करे सघूं था। त असांजो हिकिड़ो वॾे पैमाने वॾे पैराए में ॿोलीअ ऐं माहौलियात खे इन माना में ॾिसूं था। सो साईं मुस्तफ़ा नागराज उन हवाले सां ज़राअत जे शोबे सां में उनजो एक्सपर्टीज़ आहिनि ऐं शाइर ऐं लेखक आहिनि। असांजो ॿियो मोज़िज़ महिमान साईं अली आकाश साहब। साईं अली आकाश साहब पाण लेखक आहिनि, जर्नलिज़म सां वाबस्ता रहिया आहिनि ऐं शाइर आहिनि। त अगेन उन्हनि जो तालुक़ु आर्ट, लैंग्वेज, लिटरेचर सां आहे। उन खां पोइ असांजो टियों महिमान साईं मोहतरम मनोज कुमार साहब, तमामु ॼातल सुञातल शख़्सियत। साईं जन जो पंहिंजो तमामु बैनुल अक़वामी एक्सपोजर आहे। साईं अली आकाश साहब जो बैनुल अक़वामी एक्सपोजर आहे लिटरेचर जी जॾहिं ॻाल्हि कजे त साईं नागराज साहब जो। त साईं मनोज कुमार साहब लेखक आहिनि, अकेडमिया सां संदन तालुक़ु आहे ऐं संदन जेके लिखणियूं रहियूं आहिनि उन में अकेडमिया जो बि काफ़ी शामिलु हूंदो आहे। त असांजा मोज़िज़ टई महिमान इन हवाले सां जेको आहे सो असांजे जेके डिजिटल मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए असांजा नाज़रीन आहिनि, मूंखे उमेदु आहे त
तमामु को नओं पर्सपेक्टिव, नओं ख़्यालु, अल्टरनेटिव व्यू ज़रूरु ॿुधण लाइ मिलंदो ऐं सम्झण लाइ मिलंदो। सो असां शुरूआति कयूं था साईं मोहतरम मुस्तफ़ा नागराज साहब खां। जीअं मूं अर्ज़ु कयो त साईं मुस्तफ़ा साहब ज़रई माहिर तौर बि संदन बैकग्राउंड रहियो आहे ऐं ताज़ो सिंध गवर्नमेंट जे ज़राअत शोबे मां रिटायर थिया आहिनि ऐं लेखक ऐं शाइर आहिनि। साईं मुस्तफ़ा साईं अव्हां खां जेकॾहिं शुरूआति कजे हिन मुज़ाकिरे जी सिंधी ॿोली ऐं माहौलियात, त तव्हां ज़रई ज़राअत जे शोबे सां रहिया आहियो ऐं ज़राअत जो तालुक़ु ऑफकोर्स जेको आहे सो माहौलियात सां आहे ऐं माहौलियात जो हिते तसवुरु जेको मां नाज़रीन सां शेयर कयां त माहौलियात जो तसवुरु ऑफकोर्स वॾे पैमाने ते आहे। सिर्फ़ु जेको आहे सो ईअं न आहे त हवा या पाणी, पर सॼो ज़राअत कीअं हले थी या लैंड जी डिस्ट्रीब्यूशन कीअं थिए थी या जेको आहे सो असांजे शहरनि जी जेको आहे सो में लॻापियल माहौलियात जा मसइला कहिड़ा आहिनि, त या फॉरेस्ट जेके आहिनि या असांजा रिवर्स आहिनि, त उन्हनि जो माहौल सां कीअं तालुक़ु रहे थो। इहो सॼो ज़राअत सां उनजो तालुक़ु आहे। या ज़राअत सां असांजे जेका फूड जी सिक्योरिटी आहे, यानी खाधे जो खुराक जो वधिजणु या खुराक जो घटिजणु ऐं उन जा वरी इंसानी आबादियुनि ते असरात, त इहो सॼो ज़राअत जे एग्रीकल्चर जी फील्ड आहे। त मुस्तफ़ा साईं अव्हां इन हवाले सां हिकु ज़राई माहिर तौरु सिंधी ॿोली ऐं माहौलियात जी जॾहिं ॻाल्हि कजे त जेका ज़रई शोबे जी जेका टेक्निकल ॼाण आहे, ज़रई शोबे जी जेका साइंटिफिक ॼाण आहे, उन खे कीअं आम फहम बणाए नए नसुल ताईं ऐं उमूमन इहो ॾिठो वियो आहे त जेका ज़राअत जी टेक्निकल ॼाण आहे, जेका साइंटिफिक ॼाण आहे, उहा सिंधी ॿोलीअ में आम फहम जेको आहे सो शायदि माण्हुनि ताईं, नौजवान नसुल ताईं ऐं ख़ासि करे अॼु जे जेके इंग्लिश मीडियम स्कूल आहिनि उन्हनि में शायदि पहुचणु अञा वॾे में वॾो चैलेंज आहे। ऐं कंहिं ज़माने में सिंधी मीडियम स्कूल में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त सिंधीअ में ज़राअत जो सब्जेक्ट हूंदो हो, शायदि उहो ख़तमु थी वियो आहे। त तव्हां इन सॼे वायुमंडल कीअं था ॾिसो? महिरबानी साईं। सभ खां पहिरीं त सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे पारां हिन क़िस्म जी जेका गुफ़्तगू आहे उहा कराइण ते ऐं मूंखे सॾण ते मां उन्हनि दोस्तनि जो बि थोराइतो आहियां। ही हक़ीक़त में त एॾो डिघो ऐं मौज़ू आहे जंहिं ते ॻाल्हि ॿोल ऐं अच्छा ऐं मां जीअं त मीडिया सां उन पंहिंजे कम जे हवाले सां रहियो आहियां त मूंखे इहो बि आहे त ॿुधण वारा जेके आहिनि उहे असांखे 2 मिंटनि खां पोइ शायदि ई ॿुधनि। तंहिंजे करे असां हिकु अहिड़े मौज़ूअ ते जंहिं ते एॾो तफ़सीली ॻाल्हायूं त अॻियां ॿुधंदड़ केतिरो असांखे ॿुधंदा, उहो ख़ुदि बि हिकिड़ो सुवालु आहे। बाक़ी बुनियादी तौर ते ॿोलीअ जे लाइ मां चवंदो आहियां त जेकॾहिं भुरगड़ी साहब बुनियादी सिंधी ॿोलीअ जे डिजिटलाइज़ेशन वारो कमु न करे हा त शायदि हिन वक़्तु असां फेसबुकनि ते हिननि ते जेके बि टूल्स में जेका ॿोली इस्तेमालु पिया था कयूं उहा ॿोली असां इस्तेमालु न करे सघूं। माना बुनियादी तौर ते इहा ॻाल्हि ई त टेक्नोलॉजिकल डेवलपमेंट जेका दुनिया जी आहे उन खे बुनियादी जेकॾहिं असां जिन बि ॿोलियुनि जे कुझु माण्हुनि या इदारनि जॾहिं इब्तिदाई कमु कयो आहे तॾहिं उहे सर्वाइव कनि थियूं। ऐं सिंधी ॿोली हिन वक़्तु इहा ज़बरदस्ती हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त सिंधी ॿोली गूगल ते हर जाइ ते मौजूदु आहे। हाणे इहो आहे त असां उनखे यूटिलाइज़ पंहिंजे शोबनि में कीअं था कयूं त मिसाल तौरु सिंधी में ज़राअत सां लाॻापियल जेतिरा बि माण्हू आहिनि उहे सभु जा सभु अक्सरियत जेके अमली तौर ते ज़राअत कनि था उहे सभु जा सभु सिंधी पढ़ंदड़ ऐं पढ़ंदड़ बि छा बल्कि उहे ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहिनि। उन्हनि जे लाइ जेसि ताईं की असां डिजिटल दुनिया में नथा वञूं तेसि ताईं यकीनन हुननि जे लाइ इहा दुनिया त अजीब हूंदी पर हुन ताईं ॼाण बि जेका आहे उहा पहुची न सघंदी। मिसाल रिसालो आहे आम असांजो ज़मीनदार आबादगार उहो न पढ़ी सघंदो छो जो पढ़ियल कोन्हे को, उन जे लाइ हीउ हिकिड़ो वॾी अपॉर्चुनिटी आहे। अच्छा उन में करे छा था सघूं त मिसाल तौरु मूं पहिरियों दफ़ो इहा कोशिशि कई त सिंधी टेक्स्ट सां माना मौज़ू ऐं मवाद सां हिकिड़ी मोबाइल फ़ोन जी एप्लीकेशन ठाही। त हाणे इहा एप्लीकेशन आहे जंहिं मंझि असां सभु जो सभु सिंधी अच्छा उन जा खोड़ सारा पासा आहिनि, उन ते ख़ैर हिते तफ़सीली इन करे ॻाल्हाइणु मुनासिबु न हूंदो जो उहो मौज़ू ईअं न आहे, पर हुन में इंटीग्रेट करे मुख़्तलिफ़ असां ऑप्शन्स या टूल्स विझी छॾिया आहिनि। हेल्पलाइन बि उन में आहे ऐं उन मंझि तव्हांजी व्हाट्सअप बि उन में आहे, तव्हांजो फेसबुक जो रोज़ानो जेको प्रोग्राम थिए थो उहो बि तव्हांजे उन एप्लीकेशन में आहे। माना ॿोलीअ खे डिजिटाइज़ करण लाइ ज़राअत जे हवाले सां हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म जंहिं तां तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सर्विसिस वठी सघो।
हाणे असुल जेका इहा आहे त डिजिटल दुनिया खे ॿोलीअ सां असां जेसि ताईं लिंक न कंदासीं तेसि ताईं इन्वायरमेंट जा ॿिया उहे रुॻो मौज़ू आहिनि जेके असां हुन में विझंदासीं, पर पहिरियां त टूल त हुजे न। जीअं मिसाल असां हिन स्टूडियो में जेसि ताईं वेहूं न हा, स्टूडियो न हुजे हा त असां इहा गुफ़्तगू न करे सघूं। त ईअं ई जेसि ताईं डिजिटल दुनिया में सिंधी ॿोलीअ जे लाइ ज़राअत में असां इहो हिकिड़ो कमु कयो त हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियोसीं जितां असां मालूमात पहुचाए सघूं। पर मां इन खां अलावा हिकिड़ी जेका बुनियादी ॻाल्हि करणु थो चाहियां, जेको मौज़ू आहे असुल हिन अॼोकी गुफ़्तगू जो, त ॿोलियूं छा किथे ख़तमु बि थियूं आहिनि इन्वायरमेंट जे करे। त दुनिया में हिकिड़ा टे त फौरी तौर ते तव्हां मिसाल वठी सघो था त अमेरिकन ख़ुदि जेके ऐं उहे ख़ासि तौर ते किथे थियूं आहिनि जेके सी बेल्ट आहिनि। सी बेल्ट जेतिरा बि दुनिया जा आहिनि उन्हनि मंझि मुख़्तलिफ़ जाइनि ते मुख़्तलिफ़ ॿोलियूं जेके आहिनि सी इंटरव्यूअनि जे करे ऐं क्लाइमेट चेंज जे करे उहे ॿोलियूं उतां ख़तमु थी वियूं, उहे क़ौमूं ई उतां जूं उहे जेके ॻाल्हाईंदड़ माण्हू उहे ख़तमु थी। अमेरिकन असां वटि मिसाल मौजूदु आहे, असां वटि पापुआ न्यू गिनी वारनि जो उन्हनि जो मिसाल मौजूदु आहे, इवन रशिया जे अंदरि उतां जो असां वटि मिसाल मौजूदु आहे। त बुनियादी तौर ते सिंध हिन वक़्तु जेको इन्वायरमेंटली चैलेंज जेको वॾे में वॾो हुनजो आहे, उहा त असां जॾहिं हिन बेल्ट खे सॼे खे वठूं था त उहो एग्रीकल्चर डिग्रेडेशन इन्वायरमेंट जे करे न थी आहे, पर जेको असांजो सॼो सी जो बेल्ट हो जंहिंमें असांजा तइलकनि जा तइलका, शहरनि जा शहर, जेके सिंधी कम्यूनिटियूं उहे सभु जो सभु डिस्प्लेस थियूं। ऐं हू बि टे मिसाल इंटरनेशनल इहो था ॿुधाइनि त उन्हनि मथां वधि में वधि नुक़सानु कीअं थियो। त हिकिड़ो त जॾहिं सी इंटरव्यूअन थी त लाइवलीहुड जा जेके सोर्सिस आहे उहे ख़तमु थिया, माना माण्हुनि जी ज़राअत ख़तमु थी। ज़राअत ख़तमु थियण जे करे माण्हू तव्हां डिस्प्लेस थिया। ऐं यंगेस्टर जेको उहो माॻई शहरनि ॾांहुं हलियो वियो, शहरनि में वञी हुन अंग्रेज़ी ॻाल्हाइणु शुरू करे ॾिनी, माना पंहिंजी ॿोली ॻाल्हाइणु बंदि करे छॾी। ऐं जीअं मां हाणे किथे पढ़ियो पिए त उहा अमेरिकन उन्हनि सी ते रहंदड़ क़ौमुनि जे लाइ उन्हनि मञा त आख़िरी माण्हू बि जेको उहो हाणे 2018 में उहो एक्सपायर करे वियो, हाणे माना उन क़ौम जो को माण्हू ई कोन्हे। त असांखे डिजिटल दुनिया सां ॿोलीअ खे इन पस मंज़र में बि ॾिसणो पवंदो त सॼो असांजो बेल्ट जॾहिं ख़तमु थो थिए पियो, माण्हू उतां डिस्प्लेस थी विया, शहर ख़तमु थी विया, त उतां ॿोली मां मुराद सिंधी ॿोली रुॻो मां नथो चवां, पर डायलैक्ट्स जेके आहिनि मिसाल थर जे इलाइक़े जूं अलॻि आहिनि, अपर जी अलॻि आहे, हिन सॼी जेका सीअ जी पटी हुई उन जा ॿोलीअ जा माना लहजो, पहाका, चवणियूं ऐं वोकेबुलरी उहा सभु जी सभु जॾहिं माण्हू उतां डिस्प्लेस थी विया त ख़तमु थी वई। त ॿोली खे उहे चैलेंजिस इन्वायरमेंट जा बि आहिनि, पर साॻी वक़्तु हीअ हिकिड़ी अपॉर्चुनिटी। जी तमामु बहितरीनु साईं मुस्तफ़ा साईं। असांजो ॿियो महिमान मोहतरम साईं अली अकाश साहिबु। अली अकाश साईं, तव्हां बतौर पाण शाइर बि आहियो, तव्हां अख़बारुनि सां सलाह ॾेई रहिया आहियो, ऐं तव्हां बतौर शाइर तौरु आऊं चाहींदुसि त ख़ासि करे जॾहिं सिंधी ॿोली ऐं माहौलियात ते पाण गुफ़्तगू कयूं था त सिंधी अदब जे अंदरि ख़ुसूसन शाइरीअ जी सिन्फ़ जे अंदरि जेका माहौलियाती तहफ़ुज़ जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं या माहौलियाती एक्शन जी ॻाल्हि कयूं त सिंधी ॿोलीअ में शाइरीअ जी सिन्फ़ जे अंदरि पोइ असांजे क्लासिकल शाइरी हुजे या मौजूदा दौर जी कंटेम्पररी अमसर दौर जे शाइरनि केतिरे क़दुरु माहौलियात जे इशूज़ खे पंहिंजे शाइरीअ जे अंदरि जॻह ॾिनी आहे, एक्सप्रेस कयो आहे। इहो सुवालु वाक़ई को इन सां लागू थिए थो? हा, बिल्कुलु लागू थिए थो, 100% लागू थिए थो। छो त शाइर ऐं फितरत जो पाण में तमामु घणो तालुक़ु आहे। ऐं फितरत उन हाणे वॾे में वॾो हिन में जेको मिसाल जेको आउं पहिरियों ॾियां त जेतिरे क़दुरु दुनिया में जेके बि माण्हू आहिनि दुनिया में रहनि था, उन्हनि मां जेको तख़लीक़ार आहे उन वधि में वधि फितरत जी रिप्रेज़ेंटेशन कई आहे पंहिंजी शाइरी में। पोइ उहो नाविल निगार हुजे या शाइर हुजे, उन्हनि तमामु घणो कयो आहे उन में। ऐं जंहिंखे पाण माहौलियात चऊं था, जॾहिं बि उन्हनि में जेका बिगाड़ आयो आहे त वधि में वधि तकलीफ़ वरी उन तख़लीक़ार खे थी आहे, छो त उनजो वास्तो ई उन सां आहे न, उन्हनि शयुनि सां, वणनि सां आहे, पखियुनि सां आहे, ऐं साफ़ु माहौल सां आहे, साफ़ु हवा सां आहे, उन्हनि सां। इन जे करे त उनजे वरी जॾहिं उनजी एलेजी या उनजो जेको नोहल जॾहिं उहे लिखणु वेहनि था त उहे बि वधि में वधि माहौल ते हिन वक़्तु जे कॾहिं को बि वधि में वधि सेंसिटिव आहिनि, पर न रुॻो लोकली न, पर इंटरनेशनली बि। जीअं इंटरनेशनली मुख़्तलिफ़ फोरम्स ते जीअं माहौल जो मामिलो तमामु घणो वधियलु आहे, तीअं ई
जेका शाइरी जेका मुंहिंजे नज़रुनि मां गुज़रे थी उन्हनि में दाख़िली माण्हुनि जूं कैफ़ियतूं बि आहिनि, पर हिकिड़ो वॾो हिसो इन जो बि आहे माहौल जो, जेको उहो वक़्त सां गॾु जीअं, छो त माण्हू जी हिकिड़ी जेको तख़यल आहे या ख़्वाबनि जी जेका दुनिया आहे उनजो जेको बि रॉ मटीरियल जेको बि सोर्स त वरी बि नेचर आहे न, हुनजी जॾहिं ख़्यालनि ख़्वाबनि जी तबाही थी वञे पूरे हिकिड़े माण्हू जी जंहिंजो दारोमदार ई उन शइ ते आहे, त पोइ हू उन रद्दमल तौरु उनखे उन हिसो बणायो आहे माहौलियात खे। इंटरनेशनली जेके हिन वक़्तु माण्हू जो इंडिविजुअलिज़म हिकिड़ी वॾो मौज़ू आहे, ऐं उनखां पोइ जेकॾहिं इंटरनेशनल सतह ते ॿियो वॾो मौज़ू आहे त उहो माहौलियाती आहे, ऐं उनखे शाइर ऐं तख़लीकार वॾी सतह ते महसूसु करे थो। हाणे जेको ॿोली जो जेको आहे मसइलो, हिकिड़ी इहा ॻाल्हि करियां उनखां पोइ मां पहिरीं ॻाल्हि कयो आहे त ॿोली ऐं माण्हू जो मसइलो इहो आहे त उहे ॿई माहौल में मौजूदु आहिनि, ॿिन्हिनि जो पाण में तालुक़ु आहे। मुस्तफ़ा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, पर उनजा मिसाल असां वटि बि आहिनि। किताबु आहे हिकिड़ो ताज सहराई साहिबु मंशूर ते किताबु कयो आहे, लिखियो आहे हिकिड़ो, उन मंशूर अंग्रेज़ी में आहे, सिंधी में जॾहिं तर्जुमो थियो आहे, वरी कंहिं छपायो बि न आहे। जेको माण्हू उते 20 साल उते रही ताज सहराई उते मंशूर जे माण्हू सां वेही लिखियो हिकिड़ो ज़बरदस्त डॉक्यूमेंट, पहिरियों फस्ट हैंड उनजी इंफॉर्मेशन आहे उनजी। हाणे अव्हां जॾहिं उहो किताबु पढ़ो था ऐं हीअ माहौलियाती बिगाड़ जे हिसाब सां जेको मंशूर जी जेका हींअर हालत आहे, त उन में जेके लफ़्ज़ आहिनि, माण्हुनि जा मुहावरा आहिनि, जीअं मुस्तफ़ा ॻाल्हि कई त रीतू रस्मूं आहिनि, उथणु वेहणु आहे, उहो सॼो जो सॼो उन मंशूर जी तबाही सां गॾु ख़तमु थी वियो। हाणे मिसाल ॿेड़ी आहे, ॿेड़ी जो हिकिड़ो नालो ॿेड़ी न आहे, ॿेड़ी नंढी आहे वॾी आहे, उनजी टर्म आहिनि। ॿेड़ी में वरी पुर्ज़ा लॻियल आहिनि, अलाए केतिरनि हिसनि में ॿेड़ी ठहियल, उन हर हिकु हिसे जो नालो आहे। बिल्कुलु पूरी मटीरियल कल्चर, पाणी जा वक्र आहिनि, उन्हनि जा पंहिंजा नाला आहिनि, ऐं सफ़र करण जा, ॾींहंनि जा, पहरनि जा, ईअं हिकिड़ी पूरी टर्मिनोलॉजी आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असां वटि लोकली बि जेकॾहिं अवां रुॻो हिकिड़ी केस स्टडी तौरु ॿोली ऐं माहौल जी केस स्टडी तौरु अवां रुॻो मंशूर जो मिसाल खणंदा त अव्हांखे ख़बर पवंदी, ऐं बाक़ाइदे जेकॾहिं उनखे असेस कंदा अव्हांखे ख़बर पवंदी त सिंधी ॿोली केतिरे क़दुरु इन माहौल जे बिगाड़ जे करे घटी आहे। इन में हलो हिकिड़ो मिसाल इहो आहे। ऐं माहौलियात सां में जेके वॾे में वॾा जेका माहौल में जेके शामिलु शयूं आहिनि, ख़ासि तौर ते माहौलियाती बिगाड़ में, उन में ॿेलनि जी कटाई बि आहे। हाणे किताब लिखिया पिया आहिनि असां वटि ॿेलाइनि जा ॿोल, उहे सुघड़ माण्हू, उन्हनि जो उहो सॼो हिकिड़ो पूरी हिकिड़ी वॾी विक्युबुलरी आहे। या ॿेलनि जेके कचे जी ॿोली आहे, ख़ासि तरह जेका हाणे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पाण किताबु छपायो आहे उन में, हाणे कचो रहियो ई न, उहे ॿेला रहिया ई न। माण्हू मुंहिंजा ॿार मिसाल आहिनि, मुंहिंजा ॿार रहनि था गाॾी खाते में, उनखे ॿाहिरि ॾेखारे चवां थो बाबा हीअ छा आहे, सिंपल वणु जेको हर हिकु घर में हूंदो उहो नथा सुञाणनि, निम जो वणु ॿार नथा सुञाणनि मुंहिंजा। माना उहो माहौल जॾहिं अवां ख़ासि तौर ते जेके ॿेला आहिनि, इन्हनि में सां बि लॻापियल वरी इस्तलाह आहिनि, उनमें ॻाल्हियूं आहिनि, वणनि जी शनाख़्त आहिनि, उनजा नाला आहिनि, उनजो छोॾो आहे, उनजो पन आहे, तुड़ आहे, पाड़ आहे, इन्हनि जा वरी धार टर्म वग़ैरह इहे उन्हनि जा आहिनि। त उहो त हाणे ख़तमु थींदा वञनि था। इन जो मतिलबु आहे त ॿेला हूंदा त उहे ॿेला वरी उते आबाद हूंदा त रिच कंदा ॿोली खे। जीअं ई उहे घटि बा ॿोली जी रिचनेस घटि, जीअं पाणी आहिनि, जीअं दरियानि जी ॻाल्हि थी, जीअं डेल्टा जी ॿोली ॾिसो, खारे छाणे जे उते किताबु छपे पियो आहे लैंग्वेज अथॉरिटी जो। अॼु जॾहिं इहे समुंड जॾहिं इहो पाए पियो सॼो खारो छाणे ख़तमु पियो थिए त उहा ॿोली बि ख़तमु थी वई। इन में इहो इहा ॿी ॻाल्हि थी। हाणे पहिरीं ॻाल्हि ॿी आख़िरी ॻाल्हि जेका मां सुवालु उहो पुछियो त अदब जो जेको कंट्रीब्यूशन आहे, ॾिसो त माहौल जो मसइलो दुनिया जो में वॾे में वॾो मसइलो आहे हिन वक़्तु, सॼी दुनिया उन ते तमामु घणी आहे। हाणे त अॻे त हूंदो हो त बाबा सर्द जंग आहे, पोइ कैपिटलिस्ट आहिनि ऐं हीअ हिकिड़ा सोशलिस्ट आहिनि, हीअं ब्लॉक आहिनि, हीअं हिन वक़्तु जेका वॾे में वॾी जंग आहे दुनिया में, उहा माहौल जी जंग आहे। असांखे का ख़बर ई न आहे,
असां हिते असांजे वटि अहिड़ो को माहौल ई न आहे, असां वटि सियासत रियासत ॿिया जेके मामला इदारती सतह ते आहिनि उहे मुंहिंजे सभु साम्हूं आहिनि, ऐं खुली ॻाल्हाए सघां थो, जी। पर ही प्रॉपर उनजो फोरम न आहे। त माहौल जो जेको सब्जेक्ट आहे, माहौलियात जो जेको सब्जेक्ट आहे, उहो अॼु ॾींहं ते अञा जे सिलेबस जो हिसो न आहे। मूंखे TCF वारनि फ़ोन कयो, उतां जी का अदड़ी हुजे, उन्हनि मूंखे चयो त वेस्ट मैनेजमेंट ते, माहौल ते, पॉल्यूशन ते दॿा ॻाढ़ा सावा जेके आहिनि हिननि ते असांखे केरु न पियो लिखी ॾे नज़्म। करे थो ॾियां अव्हांखे। त मुंहिंजो कंट्रीब्यूशन इहो आहे, फ्री ऑफ कास्ट सिर्फ़ु ॿोली जी ख़्यालु केरु कंदो। उन्हनि मूंखे ईअं न आहे त पैसा ऑफर न कया, पैसा मूंखे ऑफर कयूं त साईं हाणे अव्हांजो महिनताणो घणो थियो, मुंहिंजो लिखियलु शाइरी या उहो सिंधी ॿोली किताब में छपबो, वरी सिंधी ॿार पढ़िबा, इन खां वधीक मुंहिंजे लाइ ॿियो कहिड़ो महिनताणो उनजो थींदो, उनजो इहा वॾी ॻाल्हि आहे मूंखे। त इन तरीक़े सां जीअं उन्हनि खे हिकिड़ो ख़्यालु आयो त सरकारी निसाब में न आहे को बि, पर उहो TCF हिकिड़ो आहे पर निजी तरह या नीम सरकारी तरह कमु कनि था उहे, त उहे उनखे गाइडलाइंस जेके इंटरनेशनल उन्हनि खे फॉलो कनि था, ईअं कनि था। त अञा ताईं जॾहिं निसाब जो हिसो बणाइबो त हिनखे त उहो ॿोली जो बि हिसो बणिबो, उहो ऐं सम्झ में बि ईंदो माण्हुनि खे, ऐं अवेयरनेस वधंदी। ऐं मुस्तफ़ा जेका ॻाल्हि कई पोर्टल वग़ैरह जी, ॿियो छा आहे, मसइलो छा आहे? मिसाल सिंधी माण्हू आहिनि हिते असां वटि, मां सम्झो NGO तमामु घणियूं कमु पियूं कनि, हाणे कुझु घटियूं आहिनि, अॻे तमामु घणो ज़ोर हो, उहो हो। उन्हनि मां अव्हांखे जेके अव्हां ॻाल्हि कई न फूड सिक्योरिटी, माहौलियाती बिगाड़, जेको बि आहे वधि में वधि हिननि ते ई कमु कनि पियूं सिंध में, उन्हनि में। पर उन्हनि में अञा ताईं इहो रवाजु न पहुतो आहे त बाबा हीउ जेको कड़े गंवर में वेठो आहे, या जेको वाही पांधी में माण्हू वेठो आहे, असां जॾहिं उन्हनि वटि वञूं था, कम्यूनिटीज़ में तंज़ीमूं ठाहियूं था, त असां उनखे लिटरेचर बि उन में ॾियूं। त इहो रवाजु अञा ताईं न पियो आहे। त अव्हां जेके सिंध में कमु कंदड़ आहिनि, तंज़ीमूं जेके ख़ासि तौर ते माहौल ते कमु कंदड़ आहिनि, त उहे पंहिंजी जागरता जो या माण्हुनि सां कम्यूनिकेशन जो जेको ज़रियो बणाइनि, उहो इनखे सिंधी उन्हनि जी ॿोली खे बणाइनि। इहो बि ॿोली ऐं माहौल जो पाण में हिकिड़ो ॻांढापो आहे। त अव्हां माण्हुनि सां उन्हनि जी ॿोली में ॻाल्हायो त जीअं हू माहौल जी अवेयरनेस खां वाक़ुफ़ु थियनि, ऐं पोइ माहौल खे बहितर बनाइण जे सिलसिले में के क़दम वठनि। त इन तरीक़े सां बि ॿोली जे वसीले ऐं इन हिसाब सां उनखे माहौल जी अवेयरनेस सां माहौल खे ई बहितर बणाए सघिजे थो। वॾी महिरबानी। महिरबानी अली का साईं, तमामु बहितरीनु। असांजो मोहतरम साईं मनोज कुमार साहिबु ॾांहुं असां वधंदासीं। टियों महिमान आहे असांजो अॼु जी गुफ़्तगू में मनोज कुमार साईं, जो जीअं मूं पहिरियां अर्ज़ु रखियो त काफ़ी वसी मुतालो आहे इंटरनेशनल अदब जो बि। त मनोज कुमार साईं, अव्हां खां जेकॾहिं असांजा नाज़रीन, डिजिटल सोशल मीडिया वारे नाज़रीन जे लाइ तव्हां खां इहो सुवालु तव्हांजे आॾो रखिजे त जीअं त तव्हांजो काफ़ी बैन अल-अक़वामी अदब जो बि मुतालो आहे, जीअं पाण सवेर कचहरी में पोस्ट ह्यूमनिज़म जी बि ॻाल्हि कईसीं त जेके नवां ट्रेंड्स आहिनि, फ़िक्री ट्रेंड्स आहिनि अकेडमिया जे अंदरि ऐं सोशल थ्योरीज़ जे अंदरि, त माहौलियात जो जीअं साईं अली अकार साहिबु चयो, साईं नागराज साहिबु, त दुनिया जो ग्लोबल वॾे में वॾो थ्रेट, वॾे में वॾो जेको आहे सो बढ़ंदड़ मसइलो माहौलियात जी तबाही आहे सॼे धरतीअ जे गोले ते। त अदब जे इज़हार, अदब हिकिड़ो माना इज़हार जो ज़रियो आहे। त पहिरियां तव्हां कोई सम्झंदा बैन अल-अक़वामी अदब, पोइ वरी सिंधी अदब जे ज़रिए त जेके उभरंदड़ समाजी सियासी तहरीकूं आहिनि फ़िक्री सेंस में या जेको आहे सो एक्टिविस्ट सेंस में, त उन्हनि में जेको इन्वायरमेंटल एक्शन ते या क्लाइमेट एक्शन जी ॻाल्हि थिए पई, उहो असां पंहिंजे सिंधी ॿोलीअ ऐं सिंधी अदब जे ज़रिए उन बैन अल-अक़वामी असरात खे कीअं केतिरे क़दुरु उन जो तालुक़ु जोड़े सघूं था, या उहो तालुक़ु वाक़ई असां वटि मुंतक़िल थियो आहे। इन खे जेकॾहिं तव्हां इन ते। महिरबानी। तव्हांजी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो, तव्हां हिते तमामु सुलझियल माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हुनि सां वेही करे
ऐं कुझु ॻाल्हाए सघां। तव्हांजी सवाल जे जवाब ताईं पहुचण खां पहिरीं आउं हिकिड़ो चवंदुसि त जेकॾहिं असां जुदा था करियूं माहौल खे, इंसान खे ऐं ॿोलीअ खे, इहा असांजी पहिरीं वॾी फ़िक्री ग़लती आहे। असीं सम्झंदा आहियूं त टेई के अलॻि शयूं आहिनि। आउं सम्झां थो त हिन सॼे इन्वायरमेंट में, हिन काइनात में जेके बि जीव आहिनि, भले हिन इन्वायरमेंट में जेकर असीं फोकस करियूं, मथे नथा वञूं, इंसान बि हिकिड़ो ई जीव आहे जेको हिन माहौल में एग्ज़िस्ट करे थो। उन ई जो जेको फितरत जो ऐं उन्हनि जीवन जो जेको आहे, ख़ासि तौर ते इंसान जो, उन्हनि जी जेका कम्युनिकेशन थींदी आहे, तालुक़ु थींदो आहे, थींदो ई ॿोलीअ जे करे। जेकर असां सिंधी ॿोली खे खणूं, मूंखे जेकर सिंध में रहणो आहे, हीअ ॿोली उन ई ज़मीन तां, उन्हनि ई पाणियुनि मां, उन्हनि ई माहौल मां उभरी आहे। हीअ ई ॿोली मूंखे ॿुधाईंदी त हिते रहणो कीअं, हिते जीअणो कीअं। तव्हांखे हू न फ़क़ति वोकेबुलरी सूरत में उहो लफ़्ज़ ॾिए था जंहिंसां तव्हां पंहिंजे माहौल खे आइडेंटिफाई करे सघो था। कहिड़ा कहिड़ा गुल आहिनि, कहिड़ा वण आहिनि, वणनि जा कहिड़ा हिसा आहिनि, गुलनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि, उन्हनि जूं स्पीशीज़ कहिड़ियूं आहिनि, हवाऊं कहिड़ियूं आहिनि, हवाउनि जा करंट्स जा जेके आहिनि से उहे कहिड़ी थींदियूं आहिनि, कहिड़ी मौसम में कहिड़ियूं हवाऊं लॻंदियूं आहिनि, ऐं उन्हनि जूं डिफरेंट स्पीड्स छा थियनि थियूं, केतिरी टेम्परेचर्स जा, महीननि जा, इहो सॼी जेका तव्हांखे सिम्बल्स ॾियनि था, जेके वर्ड्स ॾियनि था, उहो ॿोली जे ज़रिए ईंदी आहे। जेकर तव्हां ॿोली कंहिंखां खसी वठंदव, कंहिं माण्हुनि खां, त छा थींदो त उहो डिस्कनेक्ट थी वेंदो। उहो जेको कम्युनिकेशन आहे नेचर जो ऐं इंसान जो, उहो उन वक़्तु टुटी वेंदो। न फ़क़ति इहो त तव्हांखे ॿोलियूं हिकिड़ो टूल्स ॾियनि थियूं जंहिंसां तव्हां पंहिंजो पाण खे, नेचर खे आइडेंटिफाई करे सघो, सुञाणे सघो, पर तव्हांखे जीअण जा तरीक़ा बि ॾियनि था। तव्हां जूं ॿोलियूं लिविंग मैन्युअल्स आहिनि। मूंखे कीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे हिन माहौल में, हिकिड़े पर्टिकुलर जंहिं माहौल में ॿोली हिकिड़ी माना उसरी आहे, उन में जीअणो कीअं आहे, उहो असांखे ॿोली ॿुधाईंदी। कीअं? उहे पहाकनि जी सूरतुनि में, उहे प्रोवर्ब्स में, चवणनि जी सूरत में, उन्हनि इज़हारनि जी सूरत में। त आउं त सम्झां थो त पाण हिकिड़ी दफ़ो ॻाल्हि पिया करियूं, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि थी। पाण असांजी ॿिन्ही ॾाहनि जेका असां ॻाल्हि कई त कहिड़े तरीक़े सां लैंग्वेज लॉस थो थिए, जेॾीमहिल तव्हांजी हैबिटाइट्स जेके आहिनि से उहे ख़तमु थी थियूं वञनि, तव्हांखे उतां निकिरणो थो पए, डिसलोकेशन्स थियूं थियनि, ॿोली जो लॉस कहिड़ो थो थिए। आउं चवंदो त हाणे थोरो उनखे रिवर्स करण जी बि ज़रूरत आहे। हीअ जेका क्लाइमेटिक कैटेस्ट्रॉफी आई आहे, इन खे रिवर्स करण जो इहो ई आहे त इंडिजीनियस लैंग्वेजिस खे ऐं इंडिजीनियस नॉलेज खे रिवाइव करिणो आहे। तव्हांजी तव्हांजी बका इन में ई आहे त तव्हां पंहिंजनि ॿोलियुनि खे रिवाइव करियो। हिकिड़ी कॉन्शियस एफर्ट हुअणु खपे। उन में जेको विज़डम आहे, उहो विज़डम तव्हांखे दुनिया मां किथां बि कोन मिलंदो। मूंखे मिलंदो सिंध में, जेकर आउं हिकिड़ो माण्हू आहियां, मूंखे सिंध में जेको क्लाइमेटिक मसइलो थियो आहे, जेके बि डिग्रेडेशन थी आहे, जेको बि आउं ॾिसां पियो, उन में मूंखे कीअं फेस करिणो आहे, मूंखे एडेप्ट कीअं करिणो आहे, को दुनिया जो माण्हू मूंखे नथो ॿुधाए सघे। मूंखे ॿुधाए सघे थो मुंहिंजे सिंध जो उहो धनार, हारी, उहो नाइखो, उहो तव्हांखे ॿुधाईंदो त जेकर हीअं थिए थो त उनजो हीअं थींदो आहे। उहो तव्हांखे एडवांस ॿुधाईंदो आहे जेकर हीअ हवा हले पई, हीअ ककर अचनि था, हीअं राइस थिए थी त हुनखे कीअं करिणो आहे। मतिलबु कचे जे माण्हुनि खे तव्हां ॿुधाईंदा कोन, का इंजू अची कोन ॿुधाईंदी त केॾी महिल छॾणा आहिनि घर, एडेप्टेबिलिटी कीअं थींदी आहे। त आउं थो चाहियां त जेसि ताईं तव्हांखे हिन वक़्तु असीं सम्झूं था त हीअ तमामु ज़रूरी आहे त उहा डॉक्यूमेंट करियूं, उहा इंडिजीनियस नॉलेज जेका असांजो लिविंग मैन्युअल आहे हिन धरतीअ ते रहण जे लाइ। ऐं उन ई नॉलेज खे, उन ई इंडिजीनियस नॉलेज खे, विज़डम खे तव्हां पंहिंजे सभिनी ज़रियनि जो हिसो बनायो। तव्हां ॻाल्हि पिया करियो त भई क्लाइमेट सिलेबस जो हिसो असांखे को ॿाहिरां अची जेके आहिनि से शयूं न आहे। हीअ जेका फोक नॉलेज आहे, इंडिजीनियस नॉलेज आहे, इन खे हिसो बनाइणो आहे त माण्हुनि खे एडेप्टेबिलिटी जे तरफ़ जेको आहे सो वञी सघे।
उन में उहा वोकेबुलरी बि शामिलु आहे। तव्हांखे हिकु नई वोकेबुलरी ईजाद करण जी ज़रूरत कान्हे का, तव्हां वटि उहा शामिलु आहे। त जेसि ताईं तव्हां मामलनि खे होलिस्टिक न करे खणंदा, असां सां जेको वॾे, तव्हां सवेल ॻाल्हि कई न पोस्ट ह्यूमनिज़म जी ॻाल्हि कई, वॾे में वॾो जेको मसइलो इहो थियो आहे सॼी दुनिया में ऐं ख़ासि तौर ते असांजे रीजन में, उहो इहो थियो आहे त इंसान खे हिकिड़ी दिमाग़ में अलाए कहिड़ी तिॾ वेही रही त उहो सम्झंदो त आउं हिन फितरत ते को हुक्मरानी करियां, आउं उनखे एक्सप्लॉइट करियां, आउं उनखे पंहिंजे ताबे करियां। पर फितरत इंसान जे ताबे थियण खां घणी वॾी आहे। ऐं इन हीअ वैन ग्लोरियस जंहिंखे अंग्रेज़ी में हिकिड़ो टर्म इस्तेमालु कयो आहे न, हिकिड़ो स्टूपिड क़िस्म बेवकूफ़ाणा ख़्यालु जेको आहे सो आउं फितरत खे ताबे करियां, दरियाउनि जा रस्ता रोकियां, आउं वण कटे छॾियां, आउं फॉरेन जेके धारियां वण अची हिते जेके आहिनि से पोखियां, आउं हिते जा जेके इंडिजिनियस क्रॉप्स आहिनि उन्हनि खे रिप्लेस करे उनजे जेके आहिनि से उहे करे छॾियां। उहा जेका वैन ग्लोरियस जेका स्टूपिड जेका अप्रोच आहे, ही सॼी कैटेस्ट्रॉफी उन जे करे। त पहिरीं असांखे इहो आहे त जेकर को ॿियो तरीक़ो कोन्हे को, जेसि ताईं इहा पोस्ट ह्यूमनिस्ट जेका आहे इंसान पंहिंजो पाण खे पंहिंजी प्लेस खे सुञाणे त असीं हिन काइनात में हिन फितरत जो हिकिड़ो जीव आहियूं, असीं हिननि जा लॉर्ड्स कोन आहियूं। पंहिंजी पोज़ीशन खे उहो आणे, जेसि ताईं दरियाउनि जा रस्ता तव्हां डैम रखी, तव्हां हुन ते बैरेजिस रखी, तव्हां हुननि जूं कॉलोनीज़ ठाहे, अॼु असांखे छा हुनजो नतीजो पहुतो आहे? असीं चऊं था बाबा इंसान जी तबाही थी वई आहे। साईं बयानु था अचनि बाबा जेकर पाणी ईंदो हेतिरा लख माण्हू जेके आहिनि से मुतासिर थींदा। माना असां ॼण ईअं पिया लॻूं त ॼण को दरिया को ॾोही आहे जेको इंसाननि खे मुतासिर पियो करे। तव्हां कयो छा आहे? तव्हां ईअं करे छॾियो आहे जो हेॾे वॾे शाही दरिया खे ॿिनि बंदनि जे विच में जेको आहे सो तव्हां क़ैद करे उनखे चयो अथसि त हितां हल, या तव्हां दरियाउनि खे जेको आहे चई छॾियो बाबा असां तव्हांखे फलाणे खे ॾेई छॾियो, हाणे उते वञी जेको आहे सो उहो तव्हांजो ताबे कोन्हे। त जेसि ताईं असांखे उहो इंडिजिनियस असांजी नॉलेज आहे, दरिया खे असीं बादशाह सम्झी उनजी इज़त करियूं, उनजे रस्तनि में न अचूं, तेसि ताईं आउं त चवां ॾिसो सवेल साईं वारनि ॻाल्हि कई, आउं त चवां मूंखे मालूम करणो हुजे न त बाबा सिंध में केतिरी तबाही थी आहे ख़ासि तौर ते। ऐं तो चवां तव्हां रुगो लतीफ़ खे तव्हां ॾिसो, लतीफ़ जो रिसालो असीं त पंहिंजे मक़सद जे लाइ सभु को इस्तेमालु कंदो आहे, पर इहो उन दौर जो हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे जेको तव्हांखे सॼी जेका बि इन्वायरमेंटल जेका तस्वीर हुई उनखे हू पेंट थो करे त हिन रीजन में ही वण आहिनि, ही ॿूटा आहिनि, ही हवाऊं हलंदियूं आहिनि, ही ट्रेड थींदो आहे, ही जेके थींदियूं आहिनि। जेको माण्हू रुगो तव्हांखे ॿुधाए थो उठ जेको इस्तेमालु थींदो आहे हिकिड़ो उनजे लाइ 70 लफ़्ज़ थींदा आहिनि रुगो हिकिड़े जानवर जे जेके आहिनि मुख़्तलिफ़ स्टेजिस जा। उहो वञे त 70 लफ़्ज़ ई विया। तव्हांखे ॿुधाए थो तव्हां सुर सामुंडी में वञो त तव्हांखे ॿेड़ीअ जे लाइ केतिरा लफ़्ज़ था मिलनि, तव्हां कामोड में खणो त तव्हांखे जेके ढंढुनि जे किनारनि ते जेके उते जी जेका नबातात आहे उन जे बारे में रुगो असीं असांखे ॾिसणो हूंदो न त भई केतिरी माना उहा थी आहे, सिंध खे नुक़सानु केतिरो पियो। असीं हींअर छा कंदा आहियूं, असीं सैटेलाइट इमेजरी खणंदा आहियूं, वाह फलाणे साल में हेतिरो कवर हुयो, हाणे हिते जेके आहिनि से सॼो कवर ख़तमु थी वियो, हीउ ॾिसो पैरेलल बाबा ही। आउं त चवां तव्हां लतीफ़ खे खणो बाबा उन दौर जी हीअ सिंध हुई, उन में हीअ निबातात हुई, हीअ कल्चरल वारा पैटर्न्स हूंदा हुया, हींअर ई ॾिसो ई कहिड़ी आहे, तव्हांखे ख़बर पइजी वञे असां विञायो छा आहे। ऐं इहो कमु तव्हांखे कंहिं करे ॾिनो आहे, इहो तव्हांखे हिकिड़े शाइर करे ॾिनो आहे, तव्हांखे हिकिड़े डॉक्यूमेंट जे ज़रिए करे ॾिनो आहे, ऐं उहो ॿोलीअ जी शिकिल में, ऐं उहो ॿोली जे शिकिल में आहे। ऐं वरी बि चवां थो तव्हां पंहिंजी इंडिजिनियस लैंग्वेज खे रिवाइव करियो, तव्हां पंहिंजे क्लासिकल जेको आहे सो उनखे जेके आहिनि से उनखे तव्हां पंहिंजी फोक विज़डम खे उनखे रिवाइव करियो। इहो ई वाहिद ज़रियो आहे हिन सॼे जेको कैटेस्ट्रॉफी थी आहे, हीअ माहौलियात जी जेका आहे उनखे, ऐं न रवैया बि मतिलबु वण ॾे तरफ़ असांजो रवैयो कहिड़ो हो, वण खे कटणु केॾो वॾो माना जेको आहे मिसाल जे तौर ते हिंदू मज़हब में पिपर खे ऐं उनजी
पाप माना हिकिड़ो वॾो को दरिया जी माना जेके आहिनि असांजी पूॼा कई उहो कॾहिं बि माना उहो कोन हूंदो माता जो आहे पर इहे त ठीकु आहे इहा त थिया हिकिड़े पर्टिकुलर रिलीजन में हिकिड़ी सिंधी सोसाइटीअ में दरिया ॾे धरतीअ ॾे वण ॾे ॿूटे ॾे जीव ॾे उन ते जेको रवैया आहिनि उन्हनि खे रिवाइव कंदा उन ॿोलीअ खे रिवाइव कंदा उन वोकेबुलरी कंदा उन्हनि ईडियम्स खे कंदा उन्हनि प्रोवर्ब्स खे कंदा पहाकनि खे कंदा त असीं सम्झूं पिया त ॿोलीअ जे ज़रिए हिन माहौलियात खे बि जेतिरो नुक़सानु थी आहे भला उनखे असीं कुझु घटि करे सघंदासीं। तमामु शानदार मनोज साईं बिल्कुलु तव्हांजे हिन सॼे गुफ़्तगू मां बिल्कुलु मां एज़ एन एंथ्रोपोलॉजिस्ट बि हिनखे जेकॾहिं थोरो एड कयां त तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त इहो सॼो जेको इंडिजिनस नॉलेज खे बचाइण जो माहौल सां माना क्लोज़ ॻांढापो आहे तमामु क़रीब ॻांढापो आहे त एंथ्रोपोलॉजी जी लिटरेचर में बि इहा काफ़ी हिन ते रिसर्च थी आहे त जेका कल्चरल डाइवर्सिटी आहे जेका ॿोलियूं आहिनि इंडिजिनस नॉलेज आहे उहा बायोडाइवर्सिटी पाण में इंटरडिपेंडेंट आहिनि माना कल्चरल डाइवर्सिटी ऐं बायोडाइवर्सिटी ॿई हिक ॿिए सां माना हम आहंग आहिनि उन्हनि जो ॿिन्ही जो तमामु गहरो तालुक़ु आहे। तव्हांजी ॻाल्हि खे थोरो वधाए असीं त चऊं त इहो जेको नॉलेज जो प्रॉब्लम इहो आहे यानी लेबलिंग जे करे ज़रिए थियो आहे असीं त सम्झूं था त इहे सभु शयूं जेका बि ॼाण उहे हिकु ई आहिनि हिक ॿिए सां इंटरकनेक्टेड आहे तव्हां बायोडाइवर्सिटी कढी छॾियो तव्हांजी कल्चरल डाइवर्सिटी पाणे ख़तमु थी बायो जे करे कल्चर आहे जी हा बल्कि इहो इस्तिलाह बल्कि असां इहो ई इस्तेमालु थियो बायो कल्चरल इस्तेमालु थिए पियो भई अलॻि न आहे इहा जेका असीं था चऊं वरी दौर आहे त हिकिड़ी हॉलिस्टिक एप्रोच एंटायरिटी में हिकिड़ी एंटायरिटी में ॾिसो तव्हां शयुनि खे इवन जेका नॉलेज आहे उनखे उन्हनि जी जेके पाण में कनेक्शन्स आहिनि उन्हनि खे तव्हां जेके आहिनि सेकोरियो त कीअं ॿोलियूं माहौल खे बचाईंदियूं कीअं माहौली डिग्रेडेशन ॿोलियुनि खे मुतासिर कंदी जी जी कीअं कल्चरल माना इहे सभु शयूं हिक ॿिए सां मटीरियल कल्चर इन्वायरमेंट जे करे तव्हांजा वण कोन रहंदा ऐं थर में ॻाल्हि पियो करे थर में तव्हांजूं हिकिड़ा थिया उन जे करे उते जी जेका माना जेका बायोडाइवर्सिटी हुई ख़तमु करी त उन सां गॾु जेके पहाका हुआ उन सां गॾु जेके तहलक जेके शयूं हुयूं तव्हांजी मौसमूं तब्दील थी वियूं क्लाइमेट चेंज करे अॻे जेको चवंदो त साईं कादर जूणे जे सां वेहंदा हुआसीं त जेकर मींहुं ईअं मथे खणी बि त हीअं मींहुं ईंदो हुयो हाणे उहा क्लाइमेट ई कोन रही आहे जंहिंमें असीं उन्हनि साइंस खे अच्छा माण्हू कोन रहिया आहिनि उन्हनि साइंस खे पढ़ी सघूं जी तमामु बहितरीनु मनोज साईं मां असांजो टाइम कुझु रहियो हूंदो असां जेकॾहिं साईं मुस्तफ़ा साईं तव्हां ॾाढो हिते गॾियल ॻाल्हियूं थियूं सभु ओवरलैपिंग माना पाण सभु गॾु कलेक्टिवली ॻाल्हायूं पिया त जीअं तव्हांजो अगेन मां वरी उन ते अचां पियो त तव्हां टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कई डिजिटलाइज़ेशन जी ॻाल्हि कई हाणे अॼु जे दौर में जेको ही माना राइट विंग जो उभार बि आहे जंहिंमें असां ॾिसूं था त जेको ही इवन क्लाइमेट जस्टिस जी साईं ॻाल्हि थी रही आहे सॼी दुनिया जे अंदरि उन में दुनिया जे अंदरि काफ़ियूं अहिड़ियूं धुरियूं बि आहिनि बशमूल ट्रंप खां वेंदे तमामु वॾनि कैपिटलिस्ट धुरियुनि ताईं उहे ख़ुदि हिन क्लाइमेट चेंज जे मामले खे माना सही बि नथियूं चवंदियूं इहो ग़लति आहे या फेक न्यूज़ आहे त हाणे हिते माना इन हवाले सां हिकिड़ो साइंटिफिक नॉलेज ऐं जेका इंडिजिनस नॉलेज जेका हाणे ॻाल्हि कईसीं इन जे विच में हिकिड़े कॉन्फ्लिक्ट बि क्रिएट कयो वियो आहे त बाबा इंडिजिनस नॉलेज जी का हैसियत कोन्हे का हर हिकिड़ी ख़बर आहे त भई त हीअ साइंटिफिक ई आहे त भई ज़रई यूनिवर्सिटीअ जो जेको पढ़ियलु हूंदो त बसि उन वटि नॉलेज आहे बाक़ी जेको हारी आहे उन वटि कोन्हे त इहो मामिलो बि जेको आहे सो अॼु जे माना जेकॾहिं ॿोलीअ जे ज़रिए कीअं असां पंहिंजे नौजवान नसुल ताईं ट्रांसफ़र कजे त जेका साइंटिफिक नॉलेज फार्मिंग जी एग्रीकल्चर जी नेचुरल रिसोर्सिस जे बचाइण जी माहौलियात जे बचाइण जी त असांजा जेका फार्मिंग जेके इंडिजिनियस फार्मिंग प्रैक्टिसिस आहिनि उहे ख़तमु थी रहियूं आहिनि जीअं साईं चयो त लॉस थी रहियो आहे त इन गैप खे कीअं फिल कजे साईं महिरबानी बुनियादी तौर ते असांखे ही डिस्कशन जेका आहे गुफ़्तगू जेका आहे उन खे ॿोली ऐं माहौल जे लाइ ॿिनि हिसनि में मां ॾिसां थो हिकिड़ो त इक़्तिसादी तौर ते साइंसी तरक़ी जिन समाजनि में थींदी उन्हनि समाजनि जे अंदरि डिग्रेडेशन जेका आहे उहा घटि थींदी ऐं उते जे माण्हुनि जी ॿोली बि जेका आहे ऐं उनजो अदब उहो बि वधंदो ऐं बीजंदो
असां वटि पहिरियां त इहो आहे त असां जेकॾहिं साइंसी लिहाज़ खां सम्झूं त जेका एनवायरमेंटल डिग्रेडेशन थिए पई उन मंझि असां आम समाज खां वेंदे असांजा जेके शोबा आहिनि उहे केतिरा एडवांस आहिनि। मिसाल वञा त हिन वक़्तु दुनिया में वॾे में वॾी, छाकाणि त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेको तव्हांजे लाइ वॾे में वॾो नुक़सानदह पहलू हूंदो आहे दुनिया जो, न ईअं चऊं त जेका ख़तरनाक सिचुएशन जुड़ंदी आहे उहा साॻिए वक़्तु पंहिंजे अंदरि हिकिड़ो पॉज़िटिव पासो बि खणी ईंदी आहे, माना फ़ाइदेमंद पहलू बि खणी ईंदी आहे। मिसाल हिन वक़्तु क्लाइमेट चेंज जो या एनवायरमेंटल जेका डिग्रेडेशन आहे उनजो वॾे में वॾो हिकिड़ी जेका रिसर्च आई आहे उहा इहा आहे त कार्बन जेका तव्हांजी सॼी दुनिया में चयो वॾे में वॾो हाणे वॾे में वॾो थ्रेट त कार्बन आहे न, त कार्बन इमिशन जेका आहे ऐं जेका उनजी परसेंटेज वधी आहे उहा वधंदड़ जे करे तव्हांजो टेम्परेचर राइज़ थो थिए, पोइ तव्हांजा ग्लेशियर सभु जेके आहिनि से मेल्ट था थियनि, पोइ सी जेका आहे टेम्परेचर उहो बि वधे थो। उन जी साइंसी हिन वक़्तु एडवांसमेंट कहिड़ी आहे? एडवांसमेंट इहा आहे त रिसेंटली हिकिड़ी यूनिवर्सिटी हिकिड़ी डिवाइस डेवलप कई आहे जेका तव्हांजे कार्बन खे इन्वायरमेंट मंझां एब्ज़ॉर्ब करे थी ऐं एब्ज़ॉर्ब कर मतिलबु कैप्चर थी करे, कैप्चर करण खां पोइ उहा एनर्जी में उनखे कन्वर्ट थी करे, माना तव्हांजे लाइ इन फ्यूचर जेका इन्वायरमेंट में ही सभु जेका पोल्यूशन थी आहे, जेका कार्बन जमा थी आहे, उहा तव्हांजे लाइ हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त तव्हां उन मंझां ई बिजली ठाहींदो। जीअं मिसाल तौरु असां हिन महिल जेका सोलर जी जेका एनर्जी था पिया इस्तेमालु कयूं, त सुवालु इहो आहे त असां सिंध जे अंदरि ॿोलीअ खे पंहिंजे इक़्तिसादी ऐं साइंसी तरक़ीअ सां जेसि ताईं न जोड़ींदासीं, जोड़ण मां मुराद आहे त उन में एडवांसमेंट न कंदासीं तेसि ताईं ॿोली अञा बि वधीक नुक़सानदह पासे वेंदी। मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे नंढड़ो हलंदो थो ॾियां, असांजो दरियाई पट्टी जॾहिं जो जेको कचो जेको जॾहिं ख़तमु थियो त उन में हिकिड़ो वणु आहे जेको ख़तमु थियो आहे, उनखे असां चवंदा कहुअ जो वणु। कहुअ जे वण जे बारे में आम शायदि असां वटि साइंसी जेको असांजो अदब या माण्हू रिसर्चर उन वटि इहा नॉलेज तमामु घटि माण्हुनि वटि हूंदी त कहू आहे छा। इट्स अ काइंड ऑफ ओलिव ऐं असां जंहिं मंझां जंहिंखे ज़ैतून जो तेल था चऊं, हाणे असांजो उहो बुनियादी तौर ते कहू आहे, उहो ज़ैतून न आहे। हाणे असां उन वण खे ई ख़तमु करे छॾियो आहे, उहो असांजे हाणे एनवायरमेंट में कोन्हे को कैश क्रॉप वारो आहे या फ्रूट्स वारा माना अच्छा, पर साईं उहो वरी क्लाइमेट सां रिलेवेंस आहे न उनजो, त हू थियणो हो उनखे कचे में, कचो जीअं त असांजो ख़तमु थी वियो, फ्लड्स ख़तमु थी वियूं त उहो वण उतां लॉस थी वियो। ऐं नंढे हूंदासीं त कहू जी लट हीअं हर शइ में माना इस्तेमालु उहा थींदी। अच्छा, हाणे हिकिड़ो त पासो उहो हुनजो त भई उहा तव्हांजे काठीअ तौरु इस्तेमालु थींदी, हिकिड़ी सुठी काठी तौरु, पर बुनियादी तौर ते उहा तव्हांजे उन जंहिंखे हाणे ज़ैतून जो तेल चयो वञे थो, माना उहो मुंहिंजे नज़र में उहो कहूअ जो तेल हो। हाणे उहो कहूअ जो तेल माना असांजी सिंधी ॿोली सिंधी ज़बान में हाणे जेकॾहिं असां चऊं त कहू लफ़्ज़ इवन असांजे नौजवाननि खां वेंदे वॾनि ताईं त शायदि ई घणा माण्हू ऐं इवन उन काठीअ खे सुञाण बि न सघनि। त मुंहिंजो पॉइंट इहो आहे त असांखे जेकॾहिं ॿोलीअ खे इंडिजीनियस जेका वोकेबुलरी आहे उनखे जेकॾहिं असांखे बचाइणो आहे त डिजिटाइज़ असांखे सिलसिलो को न को इदारो बुनियादी तौरु हाणे लिखियत वारी शइ जेका आहे न, मिसाल तौरु असां कहू लिखी बि छॾियो, तस्वीरूं बि ठाहे छॾियो, पर बाद में अॻियां हलंदे हलंदे तव्हां कंहिंखे बि उहो ॾेखारण लाइ पहिरियां त पढ़ण वारो हूंदो कोन, जेको घणो यंगस्टर जेको तव्हांजो आहे उहो वञे हेॾी जेका एडवांसमेंट आहे डिजिटल दुनिया जी उन में हाणे त हू विजुअली ॾिसंदो न, हू ॿुधंदो, हू पढ़ंदो घटि ई, उन में तव्हां उहे शयूं रिकॉर्ड ई नथा कयो। ऐं को बि इदारो सीरियसली इन पासे सोचे बि नथो त का डिजिटल लैंग्वेज जी जेका रिकॉर्ड करण जी जो प्रोग्राम आहे उहो असांखे करिणो, जेको असां जेसि ताईं न कंदासीं तेसि ताईं अच्छा उन सां ॿ फ़ाइदा थींदा, हिकिड़ो त ॿोली रिच थींदी, ॿियो त उन जा जेके असांजा इक़्तिसादी पहलू आहिनि उहे साम्हूं ईंदा। जॾहिं मां कहूअ जे तेल जी ॻाल्हि थो कयां, इन जो मतिलबु आहे त असां इन एॾी साॻी बेल्ट में असां हिकिड़ो नओं अहिड़ो फ़सुलु करे सघूं था जेको हिन वक़्तु दुनिया जो महांगे में महांगो एडिबल ऑयल या खाधूरो तेल जेको चवंदा उहो वधि में वधि उहो आहे। त उहो अच्छा उहो ॿियनि जायुनि ते इस्तेमालु थिए थो, ॿियनि जायुनि ते आर्टिफिशियली माना हाणे हाइब्रिड क़िस्मनि जा प्लांट्स लॻाया वञनि था, पर असां वटि जेका गुंजाइश मौजूदु हुई असां उनखे सॼे खे ख़तमु करे छॾियो। त असांखे लिंक करिणो पवंदो पंहिंजे इक़्तिसादी तरक़ी खे, एग्रीकल्चर खे डिजिटल दुनिया सां, तॾहिं वञी असां को मुंहिंजे ख़्याल में बहितर ऐं एडवांसमेंट करे सघंदासीं।
अञा इहो आहे पाण जेका मिटी जेका असांजी आहे उहा बि एतिरी ज़रख़ेज़ी उन में इन जे करे इहा न रही आहे त माण्हू भले थिए फितरत ऐं हीअ जीअं मनु साहब ॻाल्हि सभु कुझु ॻंढियल आहिनि मिसाल उन में जानदार बि आहिनि गैर जानदार बि आहिनि जॾहिं माहौल जी ॻाल्हि थिए थी त पहाड़ जी अहमियत बि ओतिरी आहे ऐं नदी जी बि ओतिरी आहे इंसान जी बि सभिनी जो असांखे त उनखे बि जानदार सम्झणु माना हिन वक़्तु दुनिया में हिकिड़ी तहरीक आहे त तव्हां दरियाउनि खे तव्हां पहाड़नि खे एज़ अ लिविंग एंटिटी बिल्कुलु उनखे तस्लीम करियो ऐं हिकिड़े इंसान खे जेतिरो हक़ु आहे माना वॾे में वॾो तव्हांजो हक़ु छा आहे सेक्रेट माना जेका लाइफ जो जेको आहे तक़दुस जो हक़ु आहे न हिकिड़े सेक्रेटनेस आहे राइट टू लाइफ आहे जेकर उहो इंसान खे राइट टू लाइफ आहे त इहो नदीअ जो बि राइट ऑफ लाइफ आहे जबल जो वण जो बि राइट ऑफ लाइफ इहो जबल जो बि राइट ऑफ लाइफ आहे अच्छा साईं तव्हांजी मां ॻाल्हि थो खटायां न त हुन में एड कयां मां त इवन हाणे त छो जो मौज़ू दुनिया इलाही सारा वधाया आहिनि मिसाल असां जिन खे रेगिस्तान था चऊं दुनिया में हिन वक़्तु उन्हनि रेगिस्ताननि खे बहाल रखण जे लाइ साइंसी क़िस्म जी जा दलील मौजूदु आहिनि ऐं एक्ट ऐं कंसोर्शियम ऐं ग्रुप्स मौजूदु आहिनि जेके चवनि था त तव्हां रेगिस्तान खे इन करे मिसाल मूं हाणे वेझर में मां जेको हफ़्तेवार मज़मून लिखां थो उन में मूं हिकिड़ो उन ते बि लिखियो त रेगिस्तान में जेका दुनिया जी साइंसी जेका तरक़ी हिन महिल थी आहे त रेगिस्तान उहे हिकिड़ा आहिनि जेके रेगिस्तान तव्हांजा ज़रख़ेज़ रेगिस्तान आहिनि जीअं असांजो सिंध जो आहे थर वारो जंहिंजे लाइ मूं रिसेंटली लिखियो ऐं डान बि किथे हाईलाइट कयो त भई इन रेगिस्तान खे असांखे इंटरनेशनली कुदरती तौर ते फितरी तौर ते नामियाती रेगिस्तान तौर रजिस्टर कराइणु खपे ऐं उन ते ख़ैर मूं तफ़सीली डॉक्यूमेंट लिखिया आहिनि ऐं उन जा सजेशन्स प्रोपोज़ल्स ठाहिया आहिनि पर हीउ उहो आहे जेको ज़रख़ेज़ असांजो रेगिस्तान उन जे लाइ त दुनिया में ला कानून सभु मौजूदु आहिनि त इन्हनि खे ॿाहिरि रखिणो आहे पर जेके रेगिस्तान न आहिनि अछो सर पाकिस्तान में ॿिया बि आहिनि अच्छा उन्हनि जे लाइ बि कानून छा आहे ऐं छो कानून आहे त मिसाल जेके बि रेगिस्तान आहिनि ऐं जिते सेंड आहे वारी आहे उहा एक्चुअली तव्हांजो जेको टेम्परेचर इन्वायरमेंट जो आहे उनखे एब्ज़ॉर्ब थी करे ऐं एब्ज़ॉर्ब करण जे करे ओवरऑल जेको तव्हांजो माहौल आहे उन जी जेका वधंदड़ गर्मी पद आहे उनखे घटाए थो इन जे करे दुनिया में नेचर फितरत जेतिरो एरिया रेगिस्ताननि में डिवाइड करे रखियो आहे उहो इंसान जे पंहिंजे भलाई लाइ करे रखियो आहे ऐं रुगो लास्ट ॻाल्हि हिन जी चई पाण हिन खे करियूंसि त साईं जी ॻाल्हि खे एड करियो हुन हींअर वेझो हिकिड़ी हली पई त बाबा तव्हांखे एनर्जी क्राइसिस खे करण जे लाइ न तव्हां रेगिस्ताननि में तव्हां सोलर पैनल लॻाए छॾियो हिकिड़ी साइंटिफिक स्टडी आई जेॾीमहिल तव्हां रेगिस्ताननि में सोलर पैनल लॻाए उनखे ढके छॾींदा हो त हवाउनि जे करे जेका वारी उॾामंदी आहे ऐं उहा वञी जेका ॿियनि हंधनि ते वञी हिकिड़ो सेडिमेंट्स जेके आहिनि सिकंदी आहे ऐं त तव्हां जेके रेगिस्ताननि खे ढकींदा त तव्हांजे जेके फर्टाइल एरिया आहिनि उहे डिस्टर्ब थी वेंदा हीअ एॾी इंटरकनेक्टिविटी आहे हिन काइनात इंटेंगलमेंट आहे पूरी हाणे आख़िरी ॻाल्हि इहा असां जेको कुझु ॻाल्हायो माहौल जे बारे में उहो ॿोली में ॻाल्हायो दुनिया में जेके बि कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं ॿोलीअ जे बारे में जेके मसइला थियनि था उन माहौल जे बारे में जेके बि मसइला थियनि उहे ॿोली जे करे थियनि था हल बि ॿोली में पैदा थियनि था त ॿोली माहौल जे लाइ एतिरी ज़रूरी आहे छो त उहा उनजो इज़हार बि आहे बिल्कुलु बसि थैंक यू तमामु घणी महिरबानी साईं असांजा मौज़ में महिमाननि खां असां इजाज़त वठंदासीं असांजो टाइम पूरो थी वियो आहे असांजे अॼु जे गुफ़्तगू जो असांजे मुज़ाकिरे जो सो हिकु भेरो ॿीहर वॾी महिरबानी साईं सो इजाज़त वठंदासीं ख़ुदा हाफ़िज़ थैंक यू